तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। भिटशा मां हाला लिंक रोड ते हथियार बंदनि जी फुल कई वई आहे। मुज़ाहिमत ते हिकु ॼणो मारिजी वियो। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। हथियार बंदन फुर दौरान मुज़ाहिमत अमीर बख्श खास खेली के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। भिटशा मां ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। हाला लिंक रोड ते हथियार बंदन फुर लुट कई आहे। मुज़ाहिमत ते गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। भिटशा मां हाला लिंक रोड ते हथियार बंदनि जी फुर लुट कई वई आहे। मुज़ाहिमत ते हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हथियार बंदनि फुर दौरान मुज़ाहिमत ते अमीर बख्श खासकेली खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। भिटशा मां हाला लिंक रोड ते हथियार बंदनि जी फुर लुट कई वई आहे। मुज़ाहिमत ते हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे।